मॉर्निंग शिकारपुर मां सच्चाई न्यूज़ जे नुमाइंदे राशिद कुरैशी ऐं अमीर बख्श जुणेजे जी रिपोर्ट शेयर कंदा हलूं त अमीर जमायत इस्लामी पाकिस्तान हाफ़िज़ नईम रहमान जे सॾ ते पूरे मुल्क जियां मदे जी में बि एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी अमीर जमायत तालका गढ़ी यासीन अब्दुल रज़ाक मंगरियो, अब्दुल समी भट्टी, मौलाना अज़मतुल्लाह भुट्टो, कारी नेमतुल्लाह भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जमायत इस्लामी पारां निकतल हिन महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी रैली खे अमीर जमायत इस्लामी ज़िले शिकारपुर अब्दुल समी भट्टी ख़ुसूसी ख़िताब कयो। एहतजाजी रैली मरकज़ इस्लामी खां थींदे मदे जी मेमण बस स्टैंड ते जलसे जी सूरत अख्तियार करे वई। रैली में जमायत इस्लामी जे अॻुवाणनि समेत वॾी तादाद में शहरियुनि शिरकत कई। एहतजाज में शरीक माण्हुनि जे हथनि में जमायत इस्लामी जा झंडा खंयल हुआ ऐं जॾहिं त हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया हुआ। एहतजाजी रैली खे अमीर जमायत इस्लामी ज़िले शिकारपुर अब्दुल समी भट्टी, तालका गढ़ी यासीन जे अमीर अब्दुल रज़ाक मंगरियो ऐं ॿियनि ख़िताब कयो।